ही रूमी गोट फार्म जो शेड आ जंहिंजा पिलर 7 फुट आहिनि ज़मीन खां मथे ऐं उनजो मथियों जेको हिसो आहे उहो हिसो 10 फुट आहे ऐं तव्हांखे ॾेखारियां थो त अंदरि उनजा पैलेट्स कीअं लॻल आहिनि पर उन खां अॻु में पाण ही ऑफिस था ॾिसूं। ही ऑफिस आहे रूमी गोट फार्म जी ऑफिस आहे। ऑफिस खां पोइ ही वरी वर्कशॉप आहे। ही वर्कशॉप अंदरां हिन में 2 कमरा आहिनि। मथे ही सोलर पैनल आहे। ये मशीन चारे ठाहिण जी मशीन आहे। ही हिन जो मेन गेट आहे। ये जेका एरिया आहे हिन एरिया में वरी ॿिया शेड ठहंदा ऐं वॾो माल बि ख़रीद कबो।